हे दुनिया आहे दिल वारनि जी, तव्हां जहिड़े सिकवारे यारनि जी, तव्हां जे विच में आया आहियूं मिली करे धूम मचाईंदासीं। दुनिया आहे दिल वारनि जी, तव्हां जहिड़े सिकवारे यारनि जी, तव्हां जे सद ते आया आहियूं मिली करे धूम मचाईंदासीं। ज़िंदगीअ जे सफ़र में दिल जा सूर घणा, दिल जे हिन चकर में हर माण्हू सदाई पाण में हरदम रहे थो परेशान। ज़िंदगीअ जे सफ़र में दिल जा सूर घणा, दिल जे हिन चकर में माण्हू सदाई पाण में हरदम रहे थो परेशान। और खिलो 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 दिल। दुनिया आहे दिल वारनि जी, तव्हां जहिड़े सिकवारे यारनि जी, तव्हां जे विच में आया आहियूं मिली करे धूम मचाईंदासीं। पंहिंजे शहर में खोलिया दिल जी दुकान, और जंहिंमें दिल पसंद जा जल्दी मटायो दिल पंहिंजो ऐं ज़िंदगी कयो आसान। तव्हांजे पंहिंजे शहर में खोलिया दिल जी दुकान, जंहिंमें दिल पसंद जा जल्दी मटायो दिल पंहिंजो ऐं ज़िंदगी कयो आसान। और खिलो 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 दिल सां। दुनिया आहे दिल वारनि जी, तव्हां जहिड़े सिकवारे यारनि जी, तव्हां जे विच में आया आहियूं मिली करे धूम मचाईंदासीं। हे 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 ला 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 zу 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 zu zू 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 हे 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 हे। नमस्ते नमस्ते नमस्ते, जय झूलेलाल। मां आया खिल मां मां आया मश्करी। भई तव्हां सभु चवंदो खिलो छो थियूं, खिलनि छो थियूं पाण में। एक्चुअली छा आहे, असां आहियूं हिकिड़े सिंधी टीवी चैनल जंहिंजो नालो आहे खिलो दिल सां। त हिकु हिन ई ॻाल्हि ते टहक हणो, खिलो खिलो खिलो। भई दिल सां खिलो सभई ॼणा। दोस्तो, तव्हांखे ख़बर आहे असांजे सिंधी टीवी चैनल जो नालो खिलो दिल सां मां छो आहे? छो त सिंधी माण्हू खिलंदो रहे, टहक हणंदो रहे त सदाई वणंदो रहंदो आहे। भई ईअं बि चवंदा आहिनि न, तूं खिल त मां ठरां। चवंदा आहिनि न, वॾनि खां पहाको ॿुधो हूंदो, तूं खिल त मां ठरां। इहे बि चवंदा आहिनि कि जॾहिं बि का मुसीबत कंहिं सिंधी भाउ वटि ईंदी आहे न, उहो एॾी ज़ोर सां ठहाको लॻाए करे खिलंदो आहे, मुसीबत चवंदी आहे मां किथे अची फाथी आहियां। ठीकु आहे न? त इन ई ॻाल्हि ते तव्हां खिलो त खणी असां खणूं। खिलूं था।
ॾिसो असां तव्हांखे हिन सिंधी टीवी चैनल जे द्वारा तरह तरह जी जानकारी ॾींदा रहंदा आहियूं वक़्तु वक़्तु ते जीअं त असां तव्हांखे नेशनल न्यूज़ इंटरनेशनल न्यूज़ ऐं तव्हांजे पंहिंजे शहर जी न्यूज़ बि तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं पर असां सीमित ओसि ताईं न आहियूं असां तव्हांखे सिंधियत जे वाधारे जी शयूं बि ॾेखारींदा आहियूं जीअं त सिंधी नाटक सिंधी डांस सिंधी गाना सिंधी पिक्चरियूं सिंधी ऐं- नाटक? हा सिंधी नाटक ऐं गॾोगॾु सिंधी कुकरी शो हा भाई जेको असांजो कुकरी शो हूंदो आहे न एक्चुअली उन में असां ॾेखारींदा आहियूं कि सिंधी खाधा छा आहिनि जीअं त साई भाॼी ऐं पुलाव भई सुबुह नाश्ते में भोरी मिठी भोरी मज़ो थो अची हा वञे भाई सयूं पटाटा ऐं उन खां ॾही पोइ कोकी हा ऐं भाई तव्हां वरी अचो मंझंदि जी रोटी ते त कढ़ी चांवर खाओ बिह वाह, वाह, पटाटा वाह। भाई, ऐं उन खां पोइ वरी राति जो अचो त साई भाॼी चांवर आहा। साण हुजे खीचो तरियल मज़ो थो अची वञे बस कर न खिल भाई मुंहिंजे मुंह में ॾाढो पाणी थो अचे सही थी चई मिलंदी असांखे रोटी मिलंदी आराम सां भई छा आहे न इहो सभु इन करे असां ॾेखारींदा आहियूं कि अॼुकल्ह जे ॿारनि खे छा आहे सिंधी खाधनि जे बारे में जानकारी कीअं मिलंदी बिल्कुलु। अॼुकल्ह जा ॿार छा था खाइनि मैगी पास्ता बर्गर पिज़्ज़ा, बर्गर छी ऐं हुननि खे खाइण छा खपे उन्हनि खे खाइण खपनि असांजा इहे सिंधी बेसिक खाधा हा। असांजो पर्पस आहे कि असां पंहिंजी नई टही खे पंहिंजे किचन सां पंहिंजे सिंधी फूड सां जोड़ियूं तंहिं करे असां सिंधी कुकरी शो हलाए रहिया आहियूं ऐं उन में हिकिड़ी कुक ईंदी आहे इहे तरह तरह जा सिंधी जेके बि खाधा व्यंजन हूंदा आहिनि उन्हनि जी जानकारी ॾींदी आहे ऐं छा आहे जॾहिं उहा ठाहींदी आहे न त थोरो घणो असां बि हिन महिल खाईंदा आहियूं चटकारा वठी इन करे असां भई थोरा सा ईअं आहियूं भई ॾिसो हे त थी वई सॼी खिल मश्करी जी ॻाल्हियूं बिल्कुलु। मां हाणे तव्हांखे हिकिड़ी धमाकेदार न्यूज़ ॿुधाइण वारी आहियां ऐं धमाकेदार न्यूज़ त असां वटि घणेई हूंदियूं आहिनि पर इहा कुझु स्पेशल न्यूज़ स्पेशल आहे न्यूज़ आहे उज्जैन शहर में खुलण वारी आहे हिकिड़ी नई दुकान तव्हां सोचंदा दुकानियूं त पयूं खुलंदियूं आहिनि हिन में स्पेशल छा आहे अहिड़ो ख़ासि छा आहे दोस्तो इहा दुकान आहे को अहिड़ी ओड़ी दुकान न आहे इहा आहे दिल जी दुकान त हाणे मां तव्हांखे रूबरू कराईंदमि दिल जी दुकान जे डॉक्टर दलवानीअ सां असां डॉक्टर उन्हनि खे दलवानी आमंत्रित था कयूं असांजे स्टूडियो में साईं जय झूलेलाल साईं जय झूलेलाल साईं जय झूलेलाल डॉक्टर साहब स्टूडियो में आयो कंहिं पगड़ियुनि ते कान आया आहियो हा उहो छा आहे न सिधो पगड़ियुनि ताईं पियो अचां अच्छा ठीकु आहे। ऐं हिननि सां गॾु हिननि जी नर्स बि आई आहे नर्स लिली लालवानी अरे लिली छो पेती खिली आई रुको पेती हिली जय झूलेलाल जय झूलेलाल जय झूलेलाल जय झूलेलाल जय झूलेलाल जय झूलेलाल तव्हां ॿिन्हिनि जो असांजे स्टूडियो में ॾाढो ॾाढो स्वागत आहे दिलि सां स्वागत आहे तव्हांजो जय झूलेलाल जय झूलेलाल जय झूलेलाल अॻिते वधूं त डॉक्टर साहब असांखे इहो ॿुधायो अहिड़ो छा थियो कि तव्हांखे दिल जी दुकान खोलण जे लाइ इहो आइडियो आयो आहे हा दिलि जी दुकान त ॾाढी वॾी ॻाल्हि आहे न कीअं आइडियो आयो तव्हांखे ॿुधायो अरे छा आहे न साईं तव्हां ई ॿुधायो अॼुकल्ह सभिनी खे केर न केर सूर आहे और सॼो सूर दिल जो ई थींदो अथव अरे ॾिसूं था त कंहिंखे हथ में सूर आहे अरे त कंहिंखे पेर में सूर आहे अरे कंहिंखे पुठीअ में सूर आहे अरे त कंहिंखे पेट में सूर आहे अरे त कंहिंखे मथे में सूर आहे अरे त कंहिंखे हथ में सूर आहे अरे त केर माण्हू ई मथे जा सूर आहिनि त डॉक्टर ई हा। मथे जो सूर आहे हा ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे सम्झी वियासीं असां सम्झी वियासीं त हींअर न थियो परेशान छो कि तव्हांजे शहर में। शहर उज्जैन में खोली आहे असां दिल जी दुकान छा ॻाल्हि आहे दिल जी दुकान खुली आहे ऐं असां पंहिंजे अॼु जे अतिथियुनि खां वरी रूबरू थींदासीं पर हिकिड़े नंढड़े से ब्रेक खां पोइ किथे न वञिजो अरे काॾे रहंदी वई ए वठ सामान चेली चिकी
ढोर वांगुरु छो खणी आया त छा कयां के मजूर खे वठी अचो को रिक्शा ते अचो हा मजूर के वठे चा रिक्शा ते अचा त पैसो न लगे घट में घट 100 रुपया लगी वने ना हां गाली की डॉक्टर जेको फीस वठंदो 500 रुपया हुन जो छा अरे छा जो डॉक्टर हां तू तो एक कम कर जेकी पासे पे रहंदी है काजल उन का आर्टिक्स वठी हां उन वटि त मां बिल्कुल न ईंदी मावा तो बोला पहिरें नंबर जी छिती मैया छिती मैया तोहफा भी वधी छिती है ॾिसो मजाक न कजो हल ठीक है पो एक कम कर पाजे घर में रखला ना वही खणीच इहा ॻाल्हि तव्हां पहिरीं न पिया चई सघो सुञो पैसा ॾिनो पंहिंजे घर पई आहे लेकिन उहा न खपे अरे भाई पांचो छो कट के जड़ी पाड़े में मिले बेटी ना हां हा हे वठ खाली दवा आय आय निकरी वेंदी हा थोड़ो निकरी तो पा अब दे छा कयां संभाले रख बटे दा बाबियो कम अची वेंदी संभाले हाणे रख हे साईं ता ॿुधायो हिनखे छा चइबो आहे हिनखे संभाले रख कम अची वेंदी हां हल भाॼियूं वठी आयव हां खोड़ बसर वठी आयव पटाटा भला टमाटा पटाटा भिंडियूं त वठी आयव पटाटा हे भगवान हे बस ये पटाटा खणी आया आहियो अरे तोखे ख़बर कोने पटाटो भाजी जो बादशाह थींदो बादशाह हां हाणे हेॾा पटाटा ॿुधायो साईं मां कंहिंजे सिर में हणंदमि अरे केने छड़ में हणी जरूरत है सुबह उठी करे सभिन का पहली आलू जा पराठा मंझंदि जो तरियल पराठा पटाटा ऐं रात जो रधियल पटाटा ये हां छो न छा चयो सुबुह जो छा खाईंदा पटाटा आलू जा पराठा मंझंदि जो तरियल पटाटा पटाटा ऐं रात जो रस पटाटा हां पटाटा खाई करे न पटाटा जहिड़ा थी वियो हद थी वियो माण्हू कमाल थी करी हैं तव्हांखे पनीर जा वठी आया पनीर अरे पनीर जी त गाड़ी न पुछ मूंखे त लगे तो हाणे कुछ ॾींहंनि खां पोइ पनीर सोनारे जी दुकान ते विकाम थो अहिड़ो छा हुयो पनीर अरे में छा त भाव पनीर जो यार ऐं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए अञा थोरो टाइम पहिरीं त तो पनीर खाधो पोइ पाण हले अची गोदू जे छोकिरे जी शादी में हा वो दुआ जे छोकिरे जी शादी थी हुई पोएं साल अच्छा हाणे अची हुनखे ॿार बि ॼाया अथसि साल थी वियो हुनखे? बाक़ी न त छा सॼो साल थी वियो मटर पनीर न खाधो आहे ओ हो हा त पोइ ठीकु आहे न हाणे जाण विजय जी छोकिरी जी शादी थियण वई आहे पोइ हलियो हुते खूब खाजे पनीर हा बटर पनीर शाही पनीर और कढ़ाई पनीर हाणे पनीर खाइण लाइ विजय जे छोकिरे जी मां शादीअ जो इंतज़ार कयां छा खाईंदासीं पनीर हुते हा छो न खाईंदासीं हा छा खाईंदासीं पनीर शाही पनीर बटर पनीर हा पुलाव पनीर हा खाइण जूं त सभई ॻाल्हियूं यादि हा। अथव लिफ़ाफ़ो घणे जो ॾींदव लिफाफो हिकु कमु कयूं 11 ठीकु आहिनि हा बसि एतिरा पनीर जा नाला गिणवायो 11 रुपयनि ते पोइ ठीकु आहे छॾ भला 21 ठीकु आहिनि अञा अॻिते वधो हल भला हाणे तूं चई थी त ॻाल्हि छॾ 51 ठीकु आहे 51 ठीकु आहिनि हा 5100 ठीकु आहे चली थी 5100 अरे साईं 5100 में त माण्हू जी शादी थी वेंदी आहे 5100 कमाल थी करे त ही जवान माण्हू मूंखे 60 ते लाॾनि ते तेल मूंखे सॾु छो नथा कनि सभु हिन जी कंजूसाप जे करे छा जो कंजूस आहे हैं असां त वरी बि लिफ़ाफ़ो ॾेई ईंदा आहियूं कुझु माण्हू त लिफ़ाफ़ो ई मथे खणी वेंदा आहिनि घुमाईंदा आहिनि पूरो टाइम ऐं वञी करे ॾेई ईंदा आहिनि ख़ाली लिफ़ाफ़ो हुन जे मथां लिखियलु हूंदो आहे जोर का झटका धीरे से लॻे हैं असां त वरी बि लिफ़ाफ़े में पैसा त विझंदा आहियूं हा हा तव्हांखे त वॾो पतो आहे ख़ाली लिफ़ाफ़ो माण्हू कीअं ॾींदा आहिनि हा छा चांहि ठाहे खंडु कोन्हे का मूंखे ख़बर हुई खंड भाई खंड खणी आयो खंडु वठी आयो हा हा जो ए वठ खंड ॾियो जेतिरी तव्हां खंडु वठी आया न मां झोल भरिया जोर में हा ए वठ ला हाणे साईं ॿुधायो एॾी खंडु वठी आयो अच्छा ॿुध हा घटि में घटि हिनखे महीनो खनि हलाइजे महीनो खनि न हैं? साल खनि हलाईंदा साल खनि एॾी सी मज़ाक न कंदी कर शुरू कई वञ चांहि ठाहे चांहि त मां ठाहींदीमांव हा पर खणी मां उन कोप में ईंदीमांव कहिड़े वारे जंहिंमें सुबुह जो ॾाढी लाईंदा आहियो शाम जो चांहि पीअंदा आहियो सुबुह जो ॾाढी लाईंदा आहियो शाम जो चांहि पीअंदा आहियो माण्हू जी सम्झ न कंदी कर मां कोप बि खणी आयो सही में हा हेॾिस कोप गन्नू किथे आहे मुंहिंजा गन्नू किथे आहे इहो गन्नू? मुंहिंजा भला माण्हू मां पुछां थी हिन जो गन्नू किथे आहे अच्छा गन थी पुछी अरे गन खे छा करिणो आहे तोखे चांहि पीअणी आहे हीअं ग़रीबी वञे हा ख़बर नहीं किथां खड़ी है ॿुधाए सभु तव्हांजे इंतज़ार में वेठा आहिनि अरे साईं मां वञा पियो त फुटपाथ ते हिकिड़ो भाई वेठो हीअं लाइन लॻाए करे कोप विकिणे पियो हुते 4 कोप इहे पियल हुआ मां हुनखे ॾिसां पियो उहो मूंखे ॾिसे पियो मां हुनखे ॾिसां पियो उहो मूंखे ॾिसे पियो चई खपनि मां चयो हा खपनि घणे आहिनि चई फ्री में घणी आहिनि
फ्री में सदके वञाव हे कचरो जो विकिणो त फ्रीअ में त ॾींदो न ॿियो छा कंदो यार फ्री में मिले वठो तो न खपे पेपर न खपे हां ॻाल्हियूं गदायो सुञाप जी बि खत थींदी आहे यार कमाल ही करी हल चाय ठाच अब उधर खंड जा 4 दाना विच दे ऐं पंजो दाणो किरी पए त छा कयां अगर पंजो दाणो किरी वञे फटाक सां कढी वठे छो ईअं छो अरे ॾिसे वधीक खंड विझण खां मिठा पेशाब थी वेंदा आहिनि हा वाह वाह साईं वाह हे 5 दाणनि जी खंड वारी चांहि पीअंदो ऐं हिन भाई खे मिठा पेशाब थींदा भॻवान तोबा भॻवान तोबा मुड़ुसु सभिनी खे ॾे नाटो ॾे टिको ॾे कारो ॾे डेंडो ॾे भूरो ॾे कुझु बि ॾे पर कंजूस न यार हे कमाल ही करी तू घर वेही करे मुझे घर में मुंहिंजी बेइज्जती वेठी करी त काथे कयांव अरे मुझे घर में कंदी बेइज्जती सभिनी जे साम्हूं कंदीमांव खबरदार जो कहीं का बेइज्जती हट हुर हट हुर हट हुर हुर हे भगवान रात जा 11 अची करे थिया आहिनि मुंहिंजे घोट राजा जो पतो ई न आहे हा माण्हू 10 वॻे दुकान पाणी बंदि करे सिधो घर पुॼी वेंदा आहिनि और ही 11 वॻे ताईं अञा घर न आयो आहे अलाए किथे हली वियो आहे मिली विया हूंदसि इहे दोस्त यार चग उन्हनि सां वेही करे बढ़िया पैग पाणी पींदो हूंदो मूंखे त ईअं ई थो लॻे पियो उहो बि ठीकु आहे लेकिन ही दारू वारू पी करे किथे नाले वाले में त न किरी पियो आहे कंहिंखां पुछां मूंखे त उहो थो लॻे पियो अलाए किथे फासी वियो मुंहिंजो घोट छा कयां अरे पीड़े यार पीए अची वियो अरे पीड़े यार पीए सोडा विझी पीए पानी विझी पीए मज़ो ना अचई ऑन द रॉक्स पीए यार ये धरती दुने छोटी अरे भाऊ बचार ॼणा अचो थोरो धरतीअ खे त पकड़ियो धर्म जो कमु आहे ओ मीना राणी अची वियो तुंहिंजो दीवानो ओपन द डोर साईं अॼु अंग्रेजी पी आयो त अंग्रेजी तो ॻाल्हाए ओपन द डोर ऑलरेडी डोर ओपन आहे और तव्हां अंदरि अची चुकिया आहियो अरे राणी इहो डोर ना दिल जो डोर ॻाल्हि त कंदा न कयो तव्हां अॼु वरी पी आया आहियो हा हा 100 दफ़ा तव्हांखे मना कयो आहे कि दारू छो पीअंदा आहियो अरे भाई घणई टेंशन थींदा आहिनि तोखे छा ख़बर आहे त टेंशन में माण्हू दारू पीअंदो ॿियो छा कंदो अरे ख़बर अथई हे कोरोना में साईं 2-3 साल त घर ई वेठा हुआसीं सम्झो धंधो पाणी हो ई कान वरी अञा थोरो घणो धंधो पाणी साईं ठीकु थिए पियो त ही फ्लिपकार्ट अमेजन हणी ॿेड़े ई ॿोड़े छॾियो अथऊं साईं माण्हू कच्छा गंजू रुमाल सभु इन्हनि खां ई था घुराइनि हाणे असां वटि कोई अचे ई कान थो हा छा कयूं कल्ह जी ॻाल्हि आहे सुबुह खां शाम ताईं अगरबत्ती लॻाए वेठो हुअसि कोई धंधो ई न शाम जो ताईं हिकु ग्राहक अची वियो थोरो घटि वधि सुञातल माल जे मथां माल पियो कढाए टेंशन थी वियो यार ही पैसा ॾींदो अलाए न ॾींदो लिखाए था वञनि न साईं कैश फ्लो आहे ई कान थियो बि साईं उहो ई साईं पैक कराए ट्रांसपोर्ट ते मोकिले छॾिजो सेठ मुंहिंजे खाते में लिखी छॾिजो ॼण हुन जे पीउ जा नौकर वेठा आहिनि पर साईं हाणे छा कयूं गिराक थियो भॻवान जो रूप हा भॻवान खे केरु मना कंदो साईं लिखी छॾियोमांसि ॾाढो टेंशन थी वियो हाणे निंड कीअं ईंदी 2-4 पैग पीता फिर टेंशन फिर वाह 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 ये त थी कल्ह जी ॻाल्हि हा ऐं अॼु छो पी आया आहियो अरे हा अॼु सुबुह जो जीअं ई दुकान खोली उहो ग्राहक अची वियो पुराणा पैसा ॾेई वियो ॿियो माल खणी वियो हैप्पी 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 खुशीअ जो टाइम सेलिब्रेशन टाइम चटातान 2-4 पैग पीता घर वाह 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 छा ॻाल्हि कई यानी तव्हां
गम में भी पियो, तव्हां ख़ुशी में भी पियो, रुगो पियो पियो पियो, है ना? हा असां वटि अख़बार ईंदी आहे, हा ईंदी आहे न। पढ़ंदा आहियो न? हा पढ़ंदो बि आहियां, कुझु फोटो बि ॾिसंदो आहियां। हुनमें छा लिखियलु हूंदो आहे? छा लिखियलु हूंदो आहे? हुनमें लिखियलु हूंदो आहे कि माण्हू जेको दारू पीअंदो आहे न, उहो धीरे धीरे मरंदो वेंदो आहे। ओ हिते कंहिंखे जल्दी आहे भाई, तकड़ कंहिंखे आहे हिते? फालतू ॻाल्हि। अरे ज़रूरत आहे तव्हांखे बिल्कुलु। अच्छा अच्छा मीना राणी नाराज न थी, सुभाणे खां बंदि, दारू बंदि। अख़बार बंदि। 100 दफ़ा तव्हांखे चयो आहे मज़ाक न कंदा कयो, फालतू जी ॻाल्हि त बिल्कुलु न कंदा कयो। अच्छा ख़बर अथव न? 100 दफ़ा तव्हांखे चयो आहे मां सत्संगी, मूंसां गॾु सत्संग ते हलो। भक्ति में केॾी शक्ति आहे। अच्छा। हलंदा आहियो कॾहिं? तूं त वेंदी आई न। अरे मां पंहिंजी ॻाल्हि न थी कयां, तव्हांजी ॻाल्हि थी कयां। तव्हां बि हलंदा कयो। बाबा वेंदी आई न, तो में त ॾाढी शक्ति हूंदी। हू त आहे। साम्हूं चंचलाणी दादा वेठा अथई हिन पासे, हा उन्हनि खे कुर्सीअ समेत हेठि मथे करे ॾेखार फालतू ॻाल्हि न। हाणे मां हिते बीठी आहियां स्टेज ते, और भाऊ वेठा आहिनि कुर्सी ते, कीअं हेठि मथे कंदसि? ही वठ सॼो क्वार्टर पी ऐं भाउजन खे हेठि मथे हेॾां होॾां जिते खपई ॾिसी। हा हेतिरा दफ़ा तव्हांखे चयो आहे न, दारू पीअण जा केॾा नुक़सान आहिनि, लेकिन भाऊ खे सम्झ में ई न ईंदो आहे। ॿुधायो साईं, ॿुधो मुंहिंजी घरवारीअ जी ॻाल्हि, दारू पीअण सां बि को नुक़सान थींदा आहिनि? हा फ़ाइदा थींदा आहिनि, फ़ाइदा। अरे बाप रे साईं, तव्हांखे ख़बर आहे दारू पीअण जो हिकु बि फ़ाइदो आहे? ॿुधायो तव्हां। मूंखे त ॿ फ़ाइदा आहिनि। हाणे ॿुधायो हिकु फ़ाइदो ॿुधायो, कहिड़ो फ़ाइदो आहे? ॾिसो हिकु फ़ाइदो त ही कि जेतिरी को कमु हुजे, टेंशन हुजनि, 2-4 पैग पी, टेंशन फुर। ठीक? ऐं ॿियो फ़ाइदो ॿियो कहिड़ो फ़ाइदो आहे? जॾहिं मां 2-4 पैग पी करे घर ईंदो आहियां न, त तूं मूंखे कॾहिं करीना, कॾहिं कटरीना ऐं कॾहिं प्रियंका चोपड़ा नज़र ईंदी आई। हाणे खणी छॾो बि। हाणे हेॾी देरि खां छॾियाई त ॿियो छा ॾिसो क्या? छा? जाल मुंडी हो जाल मुंडी छॾ काबलिया तो बासण हो, जाल मुंडी छॾ बासण मलिया नेरन जा मंझन जा रातों का मलिया तुंहिंजा बासण राणी, मलिया तुंहिंजा बासण राणी, आई तूं मुंहिंजी दीवानी, रोए मुंहिंजे भाणे जी नानी, जाल मुंहिंजी हो जाल मुंहिंजी। साईं छा ॿुधायां, हिनखे ॻोढ़ा ॿुधा पवनि न, इहे हिन बसर कटण जा कोन्हनि के ॻोढ़ा। अंदरि जेका वेठी आहे न मुंहिंजी ज़ाल, 1 नंबर जी छिती अथव, सॼो सुबुह खां वठी मूंखां कमु थी कराए। तव्हांखे छा ॿुधायां, सॼो मुंहिंजो अंदरि साड़े रखियो अथई, जेरा बुकियूं आंड्रा सभु साड़े छॾिया अथई। सुबुह थिए थो बासण मल, वरी कपिड़ा धो, वरी फर्श बि धो, ऐं वरी कपिड़ा प्रेस बि कर। साईं 1 नंबर जी छिती आहे छिती। तव्हांखे ख़बर अथव ऑफिस में 40 माण्हू मुंहिंजे हेठां कमु कंदा आहिनि, बॉस आहियां बॉस उन्हनि जो, ऐं घर में हिन छिती माईअ मूंखे भीगी बिली ठाहे वठी आहे, भीगी बिली 1 नंबर। ॿुधां हा हा ही अञा ताईं बसर कोन कटिया अथव? अरे कटे त छॾिया आहिनि, को बि कमु कोन कंदा आहियो ढंग सां घर जो? अरे सॼो कमु त मां कंदो आहियां, अच्छा। बासण मां मलिया, ओ पोछ
पोचा मां लॻायां कपिड़ा मां धोआं वरी हुननि खे प्रेस बि मां कयां। अच्छा जॾहिं बासण मलींदा आहियो त पाणी गरम केरु करे ॾींदो आहे? पाणी त तूं ई ॾींदी आहीं। ऐं जॾहिं झाड़ू पटको कंदा आहियो त झाड़ू ऐं पोचे जी बाल्टी केरु ॾींदो आहे? उहा बि तूं ई ॾींदी आहीं। हा ऐं कपिड़ा धोईंदा आहियो त कपिड़ा पिसाईंदो केरु आहे? तूं ई पिसाईंदी आहीं। ऐं जॾहिं इस्त्री कंदा आहियो त इस्त्री लॻाए केरु ॾींदो आहे? तूं ई ॾींदी आहीं। सभु कमु त मां पई थी कयां। कमु थो करे कम इहो थी करे मां त धूड़ पे थो पायां। हिकिड़ो बि कमु ढंग सां कंदा आहियो? सुबुह जो चयोमांव गैस सिलेंडर मटायो, छा कयव? अरे मटायो त सही न। कीअं मटायव? 2 दफ़ा खीर गरम कयो, 2 दफ़ा फिटी वियो। अरे सिलेंडर मटाइण जो खीर फिटण सां कहिड़ो मतिलबु? अरे त तव्हांखे चयमि कणिक पिहाए अचो, कीअं पिहाए आया? पिहाए आहिनि न कणिक त। हा कणिक पिहाया। उते ज़रूरु मोबाइल ते रांदि कंदा हूंदव या वरी माइनि खे ॾिसंदा हूंदव। हा सुठे तरह कणिक पिहाए आयो आहियां, उन में छा दिक़त आहे? जेके फुल्का पचाइनि सभु सड़ी विया आहिनि। हाणे साईं ॿुधायोसि फुल्का सड़ी विया। सॼो ॾींहुं लॻी पई आहे पंहिंजे माइटनि सां। फुल्को तए में, भेण जो फोन, माउ जो फोन, वरी भाउ जो फोन। फुल्का न सड़ंदा त पाण सड़ंदी। तव्हां न मूं सां सड़ो था, सड़ी सड़ी कारा थी विया आहियो। हाणे रोई चौथी। तव्हां त चाहियो था कि मां पंहिंजी माउ सां न ॻाल्हायां, पंहिंजी भाॼाईअ सां न ॻाल्हायां, पंहिंजी साहेड़ियुनि सां न ॻाल्हायां, सॼो ॾींहुं रुॻो घर में कमु कंदी रहां न। अरे तूं ॻाल्हाइनि भले ॻाल्हाइनि, उन्हनि सां ॻाल्हाए पोइ जेका शॉपिंग थी करण वञी न उनजो सॼो असरु मुंहिंजी जेबुनि ते ख़ाली करे छॾींदई जेबूं। तव्हां छा था चाहियो? मां किटी पार्टी में वञा, इहे पुराणा वॻा पाए वञा? मुंहिंजी साहेड़ियूं हर दफ़े नओं वॻो पाईंदियूं आहिनि, नवां नवां गह पाईंदियूं आहिनि। ख़बर अथव बेइज़ती कंहिंजी थींदी? हे पुराणो वॻो अथई? हा। अरे तूं त हिन में ॾाढी मस्तु थी लॻी पई। अरे तूं पुराणा कपिड़ा ई पाईंदी कर, ॾिस त छा ॼमी थी पई। अस त ॾाढी थी वणी। मां ॼमंदी आहियां। तव्हांखे ख़बर आहे शादीअ खां अॻु मुंहिंजे लाइ परियां परियां रिश्ता ईंदा हुया। साईं परियां परियां रिश्ता ईंदा, पासे वारा त सभु सुञाणंदासीं, केरु कंदुसि? फालतू जी ॻाल्हियूं न कंदो कर। मटर ऐं उहो भाॼी वारो आयो आहे। हा त वठी अचीसि न। 10 किलो वठी अचांसि? अरे घर जी मालिकाणी तूं आई, जेको खपई वठी अच। अड़े मालिकाणी त मां आहियां, छिले वठंदो। छिलणा मूंखे पवंदा, पोइ त पाव वठी अच, पाव बसि। सुस्त किथां जा 5 किलो वठी थी अचां। ना पाव 1 किलो। छा पिया कयो? अरे हो तुंहिंजे गिटे ते मच्छर वेठो न, हाँ। उहो मुंहिंजो खून पियो पीए। मच्छर मुंहिंजे गिटे ते वेठो, खून तव्हांजो पियो पीए? अरे त 10 सालनि खां तूं मुंहिंजो ई त खून पियो थी पी। हट 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 हट। अरे लिली हसे बड़ी पे हिली। तव्हां सभिनी जो वरी सां हिकु दफ़ो स्वागत आहे सिंधी टीवी चैनल खिलो दिल सामा। असांजे टीवी चैनल जो नालो आहे, ज़रूरी कान्हे कि तव्हां पंहिंजो चोटो हिलाए करे खिलो ई। दोस्तों जीअं त तव्हांखे पहिरें ई पतो आहे कि असांजा अॼु जा ख़ासि महिमान आहिनि दिल जी दुकान जा डॉक्टर दलवाणी ऐं उन्हनि जी नर्स लिली लालवाणी। बस भाई बस थी वियो। दोस्तों हाणे असां अॻिते वधीक ॼाण वठंदासीं डॉक्टर दलवाणीअ सां। हा त डॉक्टर दलवाणी तव्हां इहो ॿुधायो कि तव्हांखे इहा सोच कीअं आई कि इहा दुकानु खोलणु खपे? सही छा आहे न, अॼु हिते के न के माण्हू पाण सां परेशान लॻा पिया आहिनि। सभिनि खे कोई न कोई सूर आहे, कोई बि वेठो आहे जंहिंखे सूर न हुजे। असां ॾिसंदा त पाड़े वारी खां परेशान आहे। अरे पाड़े वारे खां परेशान आहे। मुड़ुस ज़ाल खां परेशान आहे। ज़ाल मुड़ुस खां परेशान आहे। अरे डॉक्टर नर्स खां परेशान आहे। त नर्स डॉक्टर खां परेशान आहे। पर हाणे न थियो परेशान छोकी तव्हांजे पंहिंजे शहर में खोली आहे असां दिल जी दुकान। छा ॻाल्हि आहे त सभिनीनि जे सूरनि जो इलाज त तव्हां खणी आया आहियो, पर असांजे दर्शकनि खे खणी इहो बि ॿुधायो कि प्रोसेस छा आहे? प्रोसेस ॿुधाईंदमि त तूं न मटे वठंदी आहे। न मूंखे कोन मटणो आहे। मुंहिंजो पुछण जो मतिलबु इहो आहे कि उन्हनि खे ॼाण ॾियो फॉर्मेलिटीज़ छा आहिनि, घणे वॻे खां तव्हांजो सुभाणे इहो प्रोसेस शुरू थींदो, कहिड़े डॉक्यूमेंट्स लॻंदा, उन जे बारे में ॼाण ॾियो न। पोइ ईअं चओ न। हा हाणे ॿुधायो खणी। हाणे ॿुधायो तव्हांखे आख़िर तव्हां कीअं कंदव?
ॾिसो छा आहे न सुबुह जो सुभाणे 6 बजे खां 12 बजे ताईं हिते लाइन लॻंदी ऐं पर्चा विराईंदा तव्हां सुबुह सुबुह साण 6 बजे अची वञिजो छोकी भीड़ वधीक हूंदी जल्दी सब सब अचिजो सभु अचिजो, सब अचिजो मटकाइण त सुबुह जो 6 खां 12 ताईं तव्हां अची फॉर्म भरे वठिजो ऐं 12 खां पोइ ऑपरेशन वाह 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 बढ़िया बढ़िया ठीकु आहे डॉक्टर साहब तव्हां इहो ॿुधायो कि हिन जो प्रोसीजर वग़ैरह सभु छा आहे फीस पुछण था चाहियो हाँ Actually, मां फीस छा आहे न भई फीस पुछण थी चाहियां हाँ। हिन जी फी छा थींदी तव्हांजी फीस बस मामूली आहे 5,25,525 5,25,525 भई 5 लख ताईं त ठीकु आहे हे 25,525 छा आहे जीएसटी ॾिसो था जेको कुदरत असांखे फ्री में ॾिनो हुनखे मटाइण जी जीएसटी थी लॻे वाह भई वाह अच्छा हाणे अॻिते तव्हां ॿुधायो ठीकु आहे डॉक्टर साहब तव्हां असांजे अगर असां 5 लख वठूं था त असां सुख बि त ॾियूं था पिया ॿियनि अस्पताल में वञी त ॾिसो उते वेंदे भीड़ लाइन अरे बिल अरे मेडिसिन पर्चाऊं अरे ईसीजी सोनोग्राफी एक्सरे टेस्ट BP, यूरिन टेस्ट शुगर बीपी लाइन समझी वियासीं हिन में माण्हुनि जो बीपी थो वधी वञे हाँ पूरो पैकेज था ॾियूं पैकेज अचो ऐं ऑपरेशन करायो सही ॻाल्हि आहे बढ़िया, तव्हां डॉक्टर थी तव्हांजो पंहिंजो बीपी वधे थो ॻाल्हाईंदे त माण्हुनि जो त अलाए छा हाल थींदो न इन करे तंहिं करे हाणे असां सां गॾु घणेई दर्शक जुड़ी विया आहिनि ऐं असां सां गॾु सिंधी कॉलोनीअ मां ज्योति जुड़ी आहे अचो हुननि खां पुछूं था हुननि खे कहिड़ी दिक़त आहे जय झूलेलाल जय झूलेलाल जय झूलेलाल जय झूलेलाल हे टे दफ़ो ई कंदा आहिनि टीवी सीरियल जा ॾाढा शौक़ीन आहिनि हा हा एकता का पूरा ही पहना मूंखे हिकु ॻाल्हि पुछणी आहे तव्हां जेको हाणे ॿुधायव कि दिलि मटाइण थी सघे थो पॉसिबल आहे त मुंहिंजे मुड़ुस जो दिलि त पहिरीं फुर्सत में मटाइजो था तव्हां बस चयो सुभाणे अचो दिल मटे छॾींदासीं तव्हांजे मुड़ुस खे दिक़त छा आहे मुंहिंजो मुड़ुस पहिरीं नंबर जो सुञो कंजूस सफ़ा उनखे त पोइ अहिड़ो को दिलि लॻाइण जो मुंहिंजे में त सॼो ॾींहुं वेठो नोट घुरे अरे हुनखे एॾो दिलि लॻाईंदासीं दांत ई न मुते बि नोट घोरींदो भले थई माई तुंहिंजी मुंहिंजे मथां नोट घोरे सिर्फ़ु तुंहिंजे मथां छो घोरे ठीकु आहे असां वटि बादशाह जो दिलि आहे बादशाह जो डॉक्टर साहब आहे न अरे बादशाह हाँ जो दिलि बादशाह दिल लगाईंदासीं तव्हांजे मथां नोट घोरींदो पोइ मत कयो सुभाणे मां हुनखे वठी ईंदमि अरे बिल्कुलु बिल्कुलु बस सुभाणे तव्हां अची वञिजो अच्छा भई हे त थी वियो बादशाह जो दिलि पको थी वियो हाणे असां सां हिकिड़ी ॿी आहिनि जुड़नि थी चाहिनि फ्री गंज मां मीना जय झूलेलाल जय झूलेलाल जय झूलेलाल डॉक्टर साहब छा आहे न मां सां ॾाढी वॾी प्रॉब्लम आहे मुंहिंजो जेको घोट आहे न शराबी आहे बेवड़ो आहे सॼो ॾींहुं दारू थो पीए मां वटि मोकिले छॾोसि कंहिंखे मुड़ुस खे न बोतलुनि खे मां चलियो चाहियां वञे, थी हा। मां आहियां सत्संगी त तव्हांखे बि उन सां गॾु पीअणो आहे न मूंखे पीअणो बि न आहे मुंहिंजो इहो आहे कि भई मूंसां गॾु सत्संग ते हले ज्ञान जूं ॻाल्हियूं वाल्हियूं करे मूंसां गॾु वेहे बसि उहो को सत्संग जो तव्हां वटि दिलि विल आहे छा अरे उहो आहे न सत्संग जो दिलि आहे न सॼो ॾींहुं पियो कंदव हरे राम हरे कृष्णा ॿई मिली करे कजो तव्हां फिक्र न कयो सुभाणे 6 बजे अची वञिजो पक्को हा। पक्को डॉक्टर बिल्कुलु मां जल्दी। सुभाणे अचां बिल्कुलु ऐं दोस्तो सिंधी कॉलोनी में वरी हिकिड़ा दर्शक असां सां गॾु जुड़िया आहिनि जंहिंजो नालो आहे कमलेश असां ॾिसूं था उन्हनि खे कहिड़ी दिक़त आहे ॾाढा दुखी था लॻनि इहे मां ॾाढो दुखी आहियां पोइ तव्हांजी शक्ल सां ई लॻे थो पियो मुंहिंजी घरवारी मूंखां सॼो ॾींहुं कमु थी कराए हा त इन में असां कुझु बि नथा करे सघूं छोकी डॉक्टर जी ज़ाल बि ईअं ई आहे कमलेश भाई थोरो होरे थी करे बीहो न असांजी टीवी में ई हलींदव छा अरे ॾाढो कमु थी कराए ऐं मूंसां कॾहिं प्यार सां त ॻाल्हाईंदी कोन्हे सॼो ॾींहुं लॻ तूं मुक भरे हल मां तव्हांजो दुख सम्झां थी त मुंहिंजे घरवारीअ लाइ कोई सुठो दिलि ॿुधायो न उहो लॻायो न हुनखे अरे असां तव्हांजी घरवारी खे लैला जो दिलि लॻाईंदासीं लैला लैला मुंहिंजो दिलि सॼो ॾींहुं तव्हांजे अॻियां पुठियां फिरदव ऐं नची नची चईंदव लैला मिले लैला लैला मतलब हुए लैला ऐं मां मजनू त टीवीअ में मां तव्हांजी ज़ाल लैला अरे मां टीवीअ में थोरी थो अचां हुए लैला मां मजनू हा बसि पोइ त मुंहिंजी ज़िंदगी जन्नत थी वेंदी तव्हां ॿिए कंहिंजो दिलि मटो न मटो हिन कमलेश भाई त ज़रूरु मटणो पवंदो हाँ भाई बिल्कुलु असांजे स्टूडियो में ई था खणंदा अचनि हलो दोस्तो इहा त थी वई खिल मश्करी जी ॻाल्हि ऐं असांखे इहो बि पतो पइजी वियो कि डॉक्टर दलवाणीअ वटि घणेई दिलि आहिनि बादशाह जो दिलि बुक थी चुकियो आहे लैला सत्संग जो। ऐं सत्संगीअ जो सभिनीनि जा दिलि बुक थी चुकिया आहिनि
ऐं हिननि जे पिटारे में अञा घणा ई दिल आहिनि पर इहो असांखे अॼु न सुभाणे पतो पवंदो वधीक ॼाण जे लाइ सुभाणे तव्हां हिननि जे क्लिनिक ते ज़रूरु पहुचो ऐं इहो प्रोसेस करायो उते ॾिसंदासीं कि छा थो थिए कीअं था मटनि हिननि जा दिलि भाऊ तव्हां बि पंहिंजो दिलि मटराइजो न सभु भाऊ ईंदा तव्हां वटि सुभाणे छो करे तव्हां पहिरीं ई चई छॾियो आहे कि सभई हिक ॿिए खां परेशान आहिनि सभिनीनि खे दिलि जा सूर आहिनि त सुभाणे मिलूं था डॉक्टर दलवाणीअ जी हिन दिलि जी दुकान ते तव्हांजे हिन नए बिज़नेस जे लाइ तव्हांखे ॾाढी ॾाढी वाधायूं जय झूलेलाल जय झूलेलाल जय झूलेलाल भाऊ हिकिड़ी सीक्रेट ॻाल्हि ॿुधायां वयो पंहिंजो डॉक्टर तव्हां अचिजो तव्हांखे मां फ्री में लॻाए छॾींदीमांव पंहिंजी ज़ाल खे बि वठी अचिजो कोई दिक़त हुजे त उन जो बि मटे छॾींदीमांव पर हिकु ॻाल्हि ख़बर अथव जॾहिं दिलि मटराइण ईंदा आहिनि न त छा चईंदा आहिनि ख़बर अथव ॿुधिजो छा चईंदा आहिनि डॉक्टर खे उहो बि अज हल दिल जी दुखा तू जे हले त खुश रहंदे जे कंदे त खुश रहंदे जे कंदे त खुश रहंदे दिल बदली करे जे डॉक्टर मूंखे तंग तो करे दिल बदली करे जे डॉक्टर मूंखे तंग थी करे जे सूरत ना सदाई ऐं भरी कोई अजदाई बुलाए तो दिल बदली करे जे डॉक्टर मूंखे तंग तो करे दिल बदली करे जे डॉक्टर मूंखे तंग तो करे जय झूलेलाल दोस्तों जय झूलेलाल दोस्तों तव्हां सभिनीनि जो हिकु दफ़ो वरी स्वागत आहे सिंधी टीवी चैनल खिलो दिल सां दोस्तों अॼु असां आया आहियूं डॉक्टर दलवाणीअ जी दिलि जी दुकान ते ऐं हाणे ॾिसंदासीं कि उते छा थो थिए ऐं हिते असां ॾिसी रहिया आहियूं कि घणेई माण्हू अची चुकिया आहिनि लाइनुनि में लॻल आहिनि ॿाहिरि बि आहिनि भई माण्हू हा पेर पाइण जी जॻह कोन्हे डॉक्टर दलवाणीअ जे हिन क्लिनिक ते त अचो ॾिसूं था कि छा हिते नज़ारो थो बणिजे अच खिल ऑपरेशन थींदा मज़ो अची वेंदो सही थिए ग़लति थिए ऑपरेशन त कंदा के माण्हू को तो ॾिसण अचे किथे छप अरे लाइन लगी काॾे वई वई हली काॾे वई हली अरे पैसा मिलंदा पैसा अरे छा जा पैसा केरु ॾींदो पैसा हे सुने माण्हू ओ दिल मटाइण जा पूरा 25,000 ॾींदा 25,000 दिल मटाइण जा 25,000 पूरा 25,000 पूरा 25 हाँ। वो तो डॉक्टर साहब हिन जो दिल मटाए से न भी दिल 25,000 हाँ 25,000 पी रखे अरे केॾा थी वठी वञी अचो त सही तव्हांखे उते ॿाहिरि ते वठी थी हलां ॿार अरे हाणे यार ब्लैक एंड वाइट पी करे परेशान थी आहियूं हा त हिते खोड़ सारा तव्हांखे मिलंदा ब्लैक लेविन जॉनी वॉकर हाँ सब आए शिवाज लीगल उन्हें जो पी भी आए अच्छा न पी न पुट वाई हली वेंदो दारू की दुकान अचो 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 अरे बुधाए डॉक्टर जी दुकान के पड़े तो दारू जी दुकान चाबे हाँ हाँ क्या? तो दारू अचो हलो अचो 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 चखनो अरे पापड़ पकौड़ी पानी सोडा सब रखियो ऑपरेशन रूम में अच्छा अचो अचो तव्हांजो कयूं ऑपरेशन पूरी बोतल खपे अरे पूरी डॉक्टर साहब। बोतल से हाँ चाय अरे छा आहे मूंखां छो थी पुछे छो पई पुछे छा आहे अरे हिनखे वठी आयो न हिनखे सुहिणो थियणो आहे चई न पई हाँ तो जो ऑपरेशन करे तो सुहिणो कंदासीं अरे मूंखे पहिरियों हिन खे त कर हे त हाणे ज़िंदगी भर ईअं ई रहंदो त पोइ मां कीअं मञा अरे पर तोखे त 16 साले जी करे छॾंदासीं लैला हाँ लैला ठाहे छॾंदासीं 16 साले जी अरे मां कीअं मञा कि तूं मूंखे 16 साल जी ठाहे छॾींदी अरे ऑपरेशन कराएंगे तो पता पवंदे न अचो 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 हाँ हाँ अचो अचो छा आहे इहो ॿुधायो ॿुढी खे 16 साले जी ठहिणो आहे भाई थकी पिया आहियूं हिक खे बोतल खपे हिक खे 50 लख खपनि ऐं हिक खे 16 साले जी ठहिणो हमारा नेता कैसा हो मोट उमर अरे मोट हमारा नेता कैसा हो जय झूलेलाल कैसा हो जय झूलेलाल कैसा हो
मल जैसा हो। अरे असांजे क्लिनिक ते नेता डॉक्टर नेता भी दिल मटराईंदो आहे त अरे मैडम मां नेता आया मां दिल न दल वटींदो आया। सही था चयो अरे वो तो मां त निकरण पियो ॾिसां ॾाढी भीड़ लगी पई आहे। मां चयो मां पंहिंजो प्रचार प्रसार करे वठां। अरे इलेक्शन सर ते आहिनि। मां तव्हां सां हिकिड़ी रिक्वेस्ट करणा हुया, तव्हां मूंखे हेल्प कयो। अरे वाह सम्झियो। अरे तव्हां फिकुर बिल्कुल न कयो, तव्हां पंहिंजा पर्चा हिते रखे वञो ऐं जेको बि माण्हू ईंदो न असां हुनखे तव्हांजो प्रचार प्रसार करे छॾींदासीं। हे केॾो प्रचार तो करे ॾिसूं नथा, केॾी सेवा तो करे, डरी वियो आहे वेचारो। अरे जनता जी सेवा करे करे मां मुंहिंजी त रातनि जूं निंड ई फिटी वयूं आहिनि। सॼो ॾींहुं बसि जनता जी सेवा लेकार जी वियो आहियां साईं। ॾाढा लेकार जी विया आहियो। बसि तव्हां मुंहिंजो हिकिड़ो कमु कयो, तव्हां मूंखे वोट ॾियो। तव्हां मूंखे वोट ॾींदव, मूंखे सीट मिलंदी, बंगलो मिलंदो, बंगले खां पोइ पैसो मिलंदो ऐं उन पैसे खां पहिरियों मां पंहिंजो पोइ जनता जो डेवलपमेंट कंदो। मतलब पहिरियों जनता जो पोइ पंहिंजो डेवलपमेंट कंदो। साईं तव्हां फिकुर न कयो, असां सभिनी खे तव्हांजो पर्चो ॿुधाए ॾींदासीं। पर असांजो बि ख्याल रखिजो। अरे तव्हां चिंता न कयो, तव्हां मुंहिंजो ख्याल रखो, मां तव्हांजो ख्याल रखंदुमि। हमारा नेता कैसा हो, मोटू बैल जैसा हो। हमारा नेता कैसा हो, मोटू बैल जैसा हो। जेको कॾहिं न भलो कंदो। दोस्तों तव्हां ॾिठो कि कीअं डॉक्टर दलवाणी जी दुकान ते एतिरी भीड़ हुई। ऐं हाणे ॾिसंदासीं कि छा थो थिए। छो त घणनि ई माण्हू जिते पंहिंजा दिल मटराया आहिनि। कुदरत जी असांखे जेकी देन आहे हुन सां खिलवाड़ कयो आहे। ॾिसूं था अॻिते छा थो थिए। ॾिसूं था असां कुदरत जे रंगी जे रंग में हथ था विझूं त पोइ छा थो थिए। होशियार सेठन जा सेठ धनीराम पंहिंजे 2 BHK महल में पधारे रहिया आहिनि। वाह 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 वाह। तव्हांखे ख़बर अथव अॼु मां एतिरी ख़ुशि आहियां कि मां तव्हांखे ॿुधाए नथी सघां। अॼु छो त मां पंहिंजे मुड़ुस जो कल्ह दिलि मटाई आहे ऐं दिलि बि कंहिंजो लॻारायो आहे, बादशाह जो। अचो त ॾिसूं बादशाह। रानी साहिबा की असां बादशाह आहियूं बादशाह। तव्हांखे खीर वठी अचण लाइ चयो। हर रानी साहिबा खे खीर पेश कयो वञे। हे वठो रानी साहिबा खीर। अरे वाह 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 वाह। जमाना को शादी की है पहिरियों दफ़ो तो टेट्रा पैक ॾिठो आहे। अरे वाह। अरे असां बादशाह आहियूं बादशाह। तव्हांखे ब्रेड बि चई वठी अचण लाइ। ब्रेड हा रानी साहिबा खे ब्रेड पेश की वञे। हे वठो रानी साहिबा ब्रेड। अरे वाह 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 वाह। केॾा तव्हांखे बटर बि चयो वठी अचण लाइ। अरे रानी साहिबा खे बटर पेश कयो वञे। हे वठो रानी साहिबा बटर। केॾा एतिरे बटर जो छा कंदो? अरे तू चाहे खाए करे लॻाए या लॻाए करे खाए। थोरो मूंखे बि ॾिजो। लेकार जी वियो आहियां। सुनो दिया अरे असां बादशाह बादशाह सलामत हुजे। बादशाह सलामत हुजे। अरे भाई इनखे कुछ खर्ची पाणी देस। छाजे लाइ ॾियास? अरे एतिरो सामान खणी आयो आहियां। हेतिरो सामान खणी आयो हाँ। हेतिरो सामान त तव्हां बि पिया खणी अची सघो। अरे न असां बादशाह असां कीअं खणी ईंदासीं। बी हे वठ। बादशाह सलामत हुजे। बादशाह सलामत हुजे। अरे वाह वाह। अरे यार छा तो गल करनी यार बादशाह सलाम। हे वठ। बादशाह सलामत हुजे। वाह भाई वाह। हाणे मां सोचा तो कि सॼे उज्जैन शहर खे घुराए करे हिकु शानदार पार्टी ॾेई वञे। कीअं शानदार सभिनि खे ऐं बुलाए सभिनि खे घुराए करे बढ़िया खाधो वाधो खाराए वञे। कीअं सब अचजो भाई। अरे असां बादशाह आहियूं बादशाह। ज़रूर ज़रूर।
मेन्यू पाण हुनखे खाराईंदासीं पनीर हाँ बटर पनीर शाही पनीर हाँ ये उनमें काजू में बादाम भी विझराए हाँ हाँ खोड़ काजू में ड्राई फ्रूट तव्हां सभु ॼणा अचिजो दावत ते हाणे हिकु कमु कर मूंखे हिकु कप चांहि पिया हाँ हाँ छो न अरे असां बादशाह बादशाह हे वठो ए गुस्ताख हिन कल बगल कोप में असांखे चांहि पिया ॾिनी अरे असां बादशाह वन चांदीअ जो कोप खणी चांदीअ जो हाँ हाँ छो न चांदीअ जे कोप में चांहि पीअंदो चांदीअ जो कोप हिन जो बाबो छॾे वियो आहे ॾेखारियांसि थी सही तरह ॿुधर हा ॿुधायो नाश्ते में मंझंदि में छा ठाहियो अथई सुबुह जो असां नाश्ते में ठाहिया आहिनि पटाटे जा पराठा ढॾे जा पराठा ऐं मंझंदि जो तरियल पटाटा तरियल पटाटा? राति जो रस पटाटा ए छी 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 हे गरीबनि जा खाना अरे असां बादशाह हाँ असां खाईंदासीं नाश्ते में पनीर जा पराठा हाँ पोइ मंझंदि जो शाही पनीर पोइ राति जो कढ़ाई पनीर ये अरे असां बादशाह वो भी सोने जी थाली में हाँ छो न छा खाईंदव नेरनि ते छा खाईंदव पनीर जा पराठा हाँ मंझंदि जो छा खाईंदव शाही पनीर हाँ ऐं राति जो डिनर में छा फरमाईंदव कढ़ाई पनीर अरे असां कढ़ाई बादशाह पनीर उहो बि सोने जी थालीअ थालीअ में में। सोने जी थाली छॾियो अथसि हिन जो बाबो ॿुधायांसि थी सही तरह वरी हाँ ऐं सोने जी थाली जा इहे सभु चांदीअ जे गिलास जा पैसा कढाईंदा अरे पैसनि जी छो तूं फिकर करी तूं हाँ पैसनि जी फिकर न कर पैसनि जी लॻाई थी मां झड़ी हाँ पैसा करती है क्यों पैसे पे तू मरती है एक बात मुझे बतला दे तू उस रब से क्यों नहीं डरती है क्या होता है पैसे का पैसे की लगा दूं ढेरी पैसे की जो तू हो जाए हाँ केॾा सारा पैसा कढाया अरे पंहिंजे शाही खज़ाने मां अच्छा हाँ असां वटि शाही खजानो बि आहे हाँ शाही खज़ाने मां मुंहिंजी त दिलि जी मुराद पूरी थी किथे आहे शाही खजानो शाही खज़ानो ये जेको पंहिंजो कोन्हे साई कलर जी अलमारी हिन जो जेको सेफ आहे न उहो ई आहे असांजो शाही खज़ानो छा चयो फिर सां चइजो हाँ जेकी अलमारी आहे न साई कलर वारी पुराणी हाँ हुन जो जेको सेफ आहे न उहो ई आहे पंहिंजो शाही खज़ानो हे पैसा तव्हां मुंहिंजी साई रंग जी अलमारी मां कढा थो हाँ अरे छा खणी वेंदी अरे खाए पी खपाए मन खे न तपाए सब बादशाह जेकी मूंखे विहाउ में अलमारी मिली हुन जा पैसा आहिनि हाँ हे मुंहिंजे पेकनि जा पैसा आहिनि सही हाँ असां बादशाह तव्हां सुठो त मूं पहिरीं सही हूंदा हुया कम से कम न भलो थी डॉक्टर कारो मुंहुं थिए न हुनजो छो मुंहिंजो कारो मुंहुं थिए इहो हुनजे चवण ते मां हिन जो दिलि मटायो कढांसि थी सही तरह इहे मुंहिंजी साई अलमारी जा पैसा असां बादशाह हा पतो जल्दी कढो अॼु त मां एतिरो ख़ुशि आहियां ॿुधायो छो ख़ुशि आहियां ॿुधायो छो त मां पंहिंजे मुड़ुस जो दिलि मटाए आई आहियां ऐं कंहिंजो दिलि लॻाए आई आहियां सत्संगी जो दिलि लॻाए आई आहियां और हीउ केॾो न मज़ो ईंदो ॿई वेही करे सत्संग जी ॻाल्हियूं कंदासीं भॼन ॿुधंदासीं सुबुह जो टीवी में सत्संग ॿुधंदासीं मुंहिंजो त जीवन ई सफल थी वियो अचे त मां ॾिसां त सही मुंहिंजो बेवड़ो महाराज कीअं थो लॻे पियो सत्संगी जे रोल में एतिरो ख़ुशि आहियां राम जी करेंगे बेड़ा पार तो साईं केॾी मिठड़ी आवाज़ सदके वञा सदके तेरा राम जी करेंगे बेड़ा पार उदासी मन काहे को करे रे
काहे को करे रे, काहे को करे, काहे को करे, हाथ गाय को काहे को करे। साईं अच्छी हो तुम हाँ काहे में आओ सुबह सुबह जो साईं छाहे अमृत वेले निंड खुली वई, स्नान पाणी करे थोड़ो सो ॿाहिरि वञी बीठुसि त ख़बर पई पाड़े में सत्संग थी रहियो आहे। अरे वाह 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 बस निकिरी वियुसि ओॾां। आहा आ इतनी देर सत्संग में छोड़े ही लगन छा अरे भाई ॿुध त छा त ज्ञान जी गंगा पई वहे। अरे रोम रोम ॼण संतुष्ट थी वियो। अञा उहा ई बस नशो पियो हले ॼण सत्संग जो। अरे बाप रे हा सही था चओ पिया सत्संग में आए ही एतिरो मज़ो बस सही था चओ अञा उहो ख़तमु थियो वरी निकितासीं पतो पियो जेके साथी हा सत्संगी उहे सभु वरी पाड़े में पिया वञनि ॿिए हंधि उते सत्संग आहे साईं वरी उते हलियो वियो। अरे वाह 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 छा त वाह मज़ो अची वियो। अरे वाह मन बि प्रसन्न थी वियो ऐं पेट बि तृप्त थी वियो। अरे वाह हा मन सत्संग ॿुधी तव्हांजो मन त तृप्त थियो हा लेकिन हे पेट कीअं तृप्त थियो छा आहे दरवेश संत ईंदा आहिनि कथा करण हा केतिरो बि झलनि माण्हुनि खे के बाबा जेके बि सत्संग में ईंदा उन्हनि खे ख़ाली चांहि बिस्कुट पाणी पियारजो पर हिते त साईं ॾेखावे जी रीस लॻल आहे। अरे भाई अॼुकल्ह त छा आहे कि काउंटर लॻाए रखिया अथऊं किथे पोहा जलेबी दाल पकवान खमण ढोकलो हा 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 खाई खाई पेट तृप्त थी वियो। हा हा मां त इहो पियो चवां शाम तूं त तूं वेंदी आहीं हा सुबुह जो बि मूं सां गॾु हलंदी करें न माते। हा माते हा कहिड़ी ॻाल्हि था कयो मां तव्हांजी घरवारी आहियां घरवारी? घरवारी 100 दफ़ा चयो न न न न न घरवारी न बिल्कुलु न इहे सभु हिते मिथ्या रिश्ता आहिनि जेके हिते ठहिया आहिनि। असली रिश्तो आहे हुन ईश्वर जो ऐं हेठि वेठे सेवक जो। साईं नयो नयो असर अथसि धीरे धीरे ठही थी वेंदो ठीकु आहे ऑल इज़ वेल ऑल इज़ चङो न इहो ॿुधायो हा। मां तव्हांखे खीर चयो हुयो न वठी आयो थोड़ी देर थी वई हुई त उहा सांची डेयरी बंदि थी वई हुई। चिंता न कर मां पोइ पाड़े वारी डेयरी मां तो वठी अचां न इहे पासे में ई आहे ॿाहिरि। पाड़े वारी डेयरी खां हा असुली न वठी अचां छो अरे मां जेतिरा दफ़ा उतो निकिरंदी आहियां ॾिसंदी आहियां त उहो खीर में पाणी पियो मिलाईंदो रहंदो आहे। न न न न न ग़लति ॻाल्हि करणी कान्हे। अरे जेको पोखींदो उहो ई कटींदो असां पंहिंजी ज़ुबान छो ख़राबु करूं भेण। वरी भेण 100 दफ़ा तव्हांखे चवां थी मां तव्हांजी घरवारी आहियां घरवारी हा छा थी वियो आहे तव्हांखे हा न न हे प्रभु ऑल इज़ प्रभु अच्छा हा हाणे इहो ॿुधायो हा तव्हां सत्संग बि ॿुधी आहियो हा तव्हां नाश्तो बि खाई आहियो हा हाणे मां तव्हांजो टिफ़िन पैक करे रखियो आहे उहो खणे और दुकान ते वञो छो छो छाजे लाइ। अरे माण्हू दुकान ते छाजे लाइ वेंदो आहे 4 पैसा कमाईंदो तॾहिं त घर में रोटी पाणी ठाहींदी न। अरे छा खणी आयासीं छा खणी वेंदासीं। अरे बाबा खाली हथ आयासीं खाली हथ वेंदासीं। वो कमाइणो कंहिंजे लाइ छाजे लाइ छो हा अरे कहिड़ी ॻाल्हि थी करी तूं अधी कहिड़ी ॻाल्हि थी करी अदी छा थी वियो आहे तव्हांखे हा मुंहिंजी ॻाल्हि तव्हांखे सम्झ में नथी अचे भई तव्हां दुकान ते वेंदो 4 पैसा कमाईंदो रोटी पाणी ठाहींदी तॾहिं त खाईंदासीं न किथे खाईंदासीं। अरे छो थी चिंता करी सुबुह जो हलंदासीं सत्संग ते बढ़िया स्टॉल लॻा पिया आहिनि तूं बि खाइजांइ मां बि खाईंदुसि ऐं वरी गुरुद्वारनि में ॾींहं जो राति जो भेण लंगर वेठा हलनि तूं बि खाइजांइ मां बि खाईंदुसि कंहिंजे लाइ कमायूं साईं कंहिंजे लाइ हा याने मुंहिंजा अहिड़ा ॾींहं अची विया आहिनि कि हाणे मां मंदिर और टिकाणनि में रोटी खां हा छा था ॻाल्हि कयो पिया इहे इनको कारो मुंहुं थियो ने डॉक्टर जो इनको दिलि मटायो आहे मां हा घटि में घटि पहिरीं बेवड़ो सुठो त हुयो 4 पैसा कमाईंदो हुयो मुंहिंजी तारीफ़ा कंदो हुयो और हाणे ॾिसोसि कॾहिं माते कॾहिं भेण कॾहिं अधी हाणे दिमाग़ ई ख़राबु थी वियो मिले न चंडरो डॉक्टर त मोए खे चंबा हणांसि ॿ 4। अरे खार माता खार पंहिंजी बचिड़ीअ खे खार अरे खार माता खार पंहिंजी कटिया सतनाम सतनाम
एसी ऑन करवाए छॾंदा? आज मैं ऊपर आसमां नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे। साईं अॼु ॾिसजो, कल्ह राति लैला जो दिलि हणाया हुआ न, हाणे ॾिसो न छिती माई अॼु घर जो नज़ारो। हा, अॼु त मुंहिंजी जन्नत थी वई ज़िंदगी, जन्नत बिल्कुलु। अरे मां सॼो कमु करे रखियो आहे तुंहिंजो। अरे पर तव्हां कमु छो कयो? अरे तूं ई त चवंदी आहीं न सॼो कमु मां ई त कंदो आहियां। न न सॼो कमु मां कंदमि। अगरि मां चवंदी आहियां न लायो पादर हणो मुंहिंजे मथां। अरे छा थी करीं पई? 10 हणिजो ऐं 1 गणिजो। हाणे अॼु खां सॼा कम मां कंदमि। तव्हां वेही करे आराम कयो, मां तव्हांखे जोर ॾींदमि। थोड़ी मालिश भी कर न मथे ते। कीअं थो लॻेव? हाँ। सुठो थो लॻे न? हाँ। हा हा हाणे वञ मुंहिंजे लाइ चांहि खणी अच। हा चांहि मां खणी थी अचां, पर चांहि हींअर त पीती हो। हल छॾेसि, चांहि छॾेसि। तव्हांजे लाइ ड्राई फ्रूट वारो खीर खणी थी अचां, पर उहो त तव्हांखे डाइजेस्ट ई कोन थींदो आहे न। रानी पहिरीं चंदी ड्राई फ्रूट वारो खीर पी, न त कारो थी वई आहियां, उहा ई थी प्यारे पई। हा त ड्राई फ्रूट वारो खीर पीअंदव त सुहिणा थी वेंदव। हाँ हा चल। ठीकु आहे, मां तव्हांजे लाइ तव्हांजी मनपसंदि जो नाश्तो ठाहे खणी थी अचां। सयूं पटाटा। सयूं पटाटा साईं? सयूं पटाटनि सां गॾु पापड़ बि खणी थी अचां। पापड़ बि साईं? अरे खाली सयूं पटाटा कीअं खाईंदा? मां तव्हांजे लाइ ॾही ऐं कोकी बि खणी थी अचां। ॾही ऐं कोकी? अरे ॿुध हा एॾा सभु ठाहींदे देरि थी वेंदी ऐं मूंखे ऑफिस ज़रूरी वञिणो आहे। न मां तव्हांखे ऑफिस कोन वञणु ॾींदमि। मां तव्हांजी लैला आहियां, तव्हां मुंहिंजा मजनू आहियो ऐं मजनू ऑफिस कोन वेंदो। सही त चईं थी, तूं लैला मां मजनू, पर ऑफिस त वञणो पवंदो न। तव्हां हिते वियो, वेठो रहो तूं मुंहिंजे साम्हूं, मां तोखे ॾिसंदी रहां ऐं ठरंदी रहां। वेठो रहो तूं मुंहिंजे साम्हूं। हाणे ॾिठई न? हा ठरी पई न? हा। हाणे मुंहिंजी मिठड़ी मूंखे वञणु ॾे ऑफिस। अरे ऑफिस ऑफिस छो लॻाए रखी अथव? अरे नौकरीअ ते न वेंदुमि त कढी छॾींदा, रोटी किथां खाईंदासीं? अरे मुंहिंजो त पेट ईअं ई भरिजी वियो आहे, मां बसि तव्हांखे ॾिसंदी ई रहां। अरे ॾिसंदी रहंदी माण्हू छा चवंदा? असांजी शादी को कल्ह थी आहे छा? अरे माण्हू छा चवंदा? असांजी शादी थी आहे। घणो टाइम थियो शादी? अरे 10 साल थी विया आहिनि शादीअ खे, को कल्ह थी आहे शादी? मूंखे त ईअं लॻंदो जीअं 10 मिंट में 10 साल निकिरी विया। साईं मुंहिंजूं त 10 सदियूं ख़राबु कयूं अथई, हाणे वञी ज़िंदगीअ में मज़ो आयो आहे। हा त तव्हां ईअं कयो, तव्हां वियो, मां तव्हांजे लाइ नाश्तो ठाहे खणी थी अचां। अरे तव्हां ऑफिस वेंदा आहियो न त मुंहिंजो दिलि कोन लॻंदो आहे। भाई मुंहिंजी मीटिंग आहे ज़रूरी, मूंखे वञणु ॾे तूं ऑफिस। ऑफिस वञ जल्दी, मुंहिंजे लाइ नाश्तो ठाहे। अरे छा है ऑफिस छो वञणो अथव तव्हांखे? असां घर में था वेहूं। अरे मुंहिंजी ज़रूरी मीटिंग आहे हुते। अरे छा नौकरी 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 लॻाए रखी अथव? अरे खाईंदासीं किथां? नौकरीअ ते वञणु ॾाढो ज़रूरी आहे। अरे छा है, घर में वियो। न मूंखे नौकरीअ ते वञणो आहे। छॾियो इहा नौकरी, तेरी दो तकियां थी नौकरी। ॾिसो था न, हाणे त बिल्कुलु चिंबड़ी पई आहे।
अगरि हीअ ईअं ई रहंदी त खाईंदासीं किथां हाणे हिनखे कीअं करे हिन खां मां पीछो छॾां ॿुध न मुंहिंजी मिठड़ी हिकु कमु कर हिकिड़ो पाणीअ जो गिलास भरिया न मुंहिंजो गिलास छो मां मट खणी थी अचां हाणे मां वाघू आहियां मटु पीअंदुमि पाणीअ जो मटु खणी थी अचां अरे वरी किथे था वञो तव्हां हाणे मूंखे वञण ॾे ऑफिस तव्हां एतिरी ज़िद था कयो त ठीकु आहे मां बि तव्हां सां गॾु थी हलां अरे तूं ऑफिस हलंदी त माण्हू छा कंदा मां पियो कमु कंदुमि माण्हू असांखे पिया ॾिसंदा तव्हां कमु पिया कजो मां तव्हांखे वेही करे ॾिसंदमि अरे माण्हू छा चवंदा उहे त सभु तोखे पिया ॾिसंदा न अरे ठीकु आहे न माण्हुनि खे छो ॾिसणो आहे हाणे तूं कुझु चवण वञ चुप करे तूं घर वेह मां तव्हां सां गॾु हलंदमि तोखे चवां न तूं घर वेह मां गॾु हलंदमि न मां गॾु हलंदमि हट मां गॾु हलंदमि तूं घर वेह मां हट गॾु हलंदमि मां गॾु हलंदमि अरे डॉक्टर साहब मूंखे त ईअं थो लॻे असां जेतिरा ऑपरेशन कया आहिनि न सभु सक्सेस विया आहिनि सभु ख़ुशि थी विया हूंदा पंहिंजी ज़िंदगी में जो भाउ जेके ऑपरेशन सक्सेसफुल अरे एॾा सारा ऑपरेशन सभु असांजा सक्सेस विया आहिनि हाणे टेंशन ई कोन्हे अरे अञा भीड़ ईंदी ई ऑपरेशन जेका सक्सेसफुल थिया अञा तरक्की थींदी हे उज्जैन जा सभु माण्हू ईंदा मटराइण भाई डिस्कस नहीं बाहर लाइन लगी है ना लगी है पूरी ॾाढी अरे लंबी डॉक्टर साहब अरे वाह वाह जो तव्हां साले मिठाई खणी आया आहियो मिठाई दूर खणी आवा कहिड़ो लेला जो दिलि हणो तो फेविकाल हणी छॾियो तो छॾे ई नथी पई अरे त ताई ने चयो त चयो हिकु त मिठाई बि न खणी आए कोई ॻाल्हि न ॿिया मरी वेंदा उहा असां मिठाई खणी ना ना मूंखे पंहिंजो वापसि खपे त राधे राधे अरे राधे राधे जी सत्संगी राधे राधे मिठाई राधे कूड़ मिठाई हाँ सॼो ॾींहुं सत्संग तो करे पियो और हिन ज़ाल खे चए थो माते और भेण लख जी लानत तो अहिड़ो कहिड़ो दिलि मटियो अथव असांखे कोई पुराणो अरे सब बादशाह मिठाई अच्छा मिठाई शांति मिठाई 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 डॉक्टर साहब असांखे पंहिंजो पुराणो दिलि वापसि खपे वापस खपे अरे दिली अरे मुझे पुरानो दिन वापस दी अच्छा असांखे असांजो पुराणो दिलि ॾियो अच्छा उहो त मां सुबुह जो ई कबाड़े में ॾेई छॾियो राधे 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 अच्छा ॾिठो सभिनी रंगी जे रंग में बि हथ विझंदा आहियूं त हे हाल थींदा आहिनि चवंदा आहिनि जेको कुदरत ॾिनो आहे असां उन में ई ख़ुशि रहूं दोस्तों जे तव्हां ॿियनि खे दुनिया खे वठणु निकिरंदव त पंहिंजे पाण खे परेशान कंदव जे सुखी रहणो अथव त पंहिंजे पाण खे मटो छो त दुनिया आहे दिलवारनि जी तव्हां जहिड़े सिकवारे यारनि जी तव्हांजे विच में आयासीं मिली करे धूम मचाई आहे दुनिया आहे दिलवारनि जी तव्हां जहिड़े सिकवारे यारनि जी तव्हांजे विच में आयासीं मिली करे धूम मचाई आहे खिलो 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 दिल सां थैंक यू महिरबानी शुक्रिया